सेकेंडरी स्कूल टीचर जी भर्तियुनि लाइ वरितल साइंस कैटेगरी जो पेपर ॿीहर लीक थियण जो इंकशाफ। SPSC पारां सेकेंडरी स्कूल टीचर लाइ वरितल साइंस कैटेगरी जो पेपर सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में पेपर रिलीअ ते रखी हल कंदे ॾिसी सघिजे थो। उम्मीदवारनि में मायूसी जी लहर पखिड़िजी वई। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते कावड़ जो इज़हार, मामले जी जांच जो मुतालबो। फेबरवरी महीने में पेपर आउट थियण सबबि टेस्ट मुलतवी थी हुई। तर्जुमान सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चवणु आहे त सोशल मीडिया ते वायरल थियल तस्वीर वारो मामलो कमीशन इंतजामिया जी नज़र में आहे। मामले जी मुकमिल जांच कराई वेंदी। जी काज़िराबिल सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सेकेंडरी स्कूल टीचर जी भर्तियुनि लाइ वरितल साइंस कैटेगरी जो पेपर लीक थियण जो इंकशाफ थियो आहे। उम्मीदवारनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी मेरिट ते शफ़ाफ़ियत ते सवाल उथारे छॾिया आहिनि। जांच जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां अॼु सेकेंडरी स्कूल टीचर जी भर्तियुनि लाइ वरितल साइंस कैटेगरी जो पेपर ॻुझ जेको आहे नमूने लीक थी वियो आहे। ज़रीन जो चवणु आहे त क्वेश्चन पेपर रिलीअ ते रखी हल करण वारो फोटो जेको आहे पिणु सोशल मीडिया ते वायरल थियण ऐं उम्मीदवारनि जी मेरिट ते शफ़ाफ़ियत ते सवाल उथारे छॾिया आहिनि। उम्मीदवारनि में मायूसी जी लहर पखिड़िजी वई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो पियो वञे। जांच जो मुतालबो कयो पियो वञे। सुबुह जो पेपर वरितल जेको आहे सेंटर खां ॿाहिरि रिली ते रखी हल करण वारी तस्वीर जेका आहे सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि उम्मीदवारनि ऐं साथियुनि जी सिंध पब्लिक सर्विस कमीशन इंतजामिया ते छिती तनक़ीद करे तस्वीर अपलोड कई पई वञे। जॾहिं त केतिरियूं जेके पोस्टूं पिणु रखी थी वञे। हिकु साथियुनि जेको आहे पेपर रखी जेको आहे हिकु रिलीअ ते रखी अपलोड करण वारी जेका आहे तस्वीर सोशल मीडिया ते जेको उहा वायरल थी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ साथियुनि पारां जेका आहे उन ते तनक़ीद कई थी वञे ऐं इहो ॿुधाए पियो वञे त जेको आहे सो हीउ पेपर कंहिं घर में वेही या ओताक में वेही कयो पियो वञे। जंहिंमें सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको आहे चए पियो वञे साथियुनि तरफ़ां त कॾहिं पेपर जेको आहे रिलीअ में रखी कराए रही आहे, कॾहिं त जेको आहे सो सेंटर ते विछायल जेका रिली आहे उन ते जेको आहे कराए रही आहे। पैसे वारी जेके ओताकुनि में जेका आहे पेपर वरिता पिया वञनि, साथियुनि पारां छिती तनक़ीद जो निशानो बणाए पियो वञे। फेबरवरी महीने में पेपर आउट थियण सबबि जेको आहे टेस्ट मुलतवी थी हुई। ॿीहर जेको आहे पेपर लीक थियण वारे उम्मीदवारनि में जेको आहे ॿीहर अॼु मायूसीअ जी जेका लहर उहा पखिड़िजी वई आहे। जॾहिं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तर्जुमान सां राब्तो थियो आहे, हुनजो चवणु आहे त ख़बर न आहे तस्वीर कहिड़े सेंटर जी आहे। कमीशन इंतजामिया इन मामले ते कमेटी काव के न आहे जोड़ी। सोशल मीडिया ते वायरल थियल तस्वीर वारो जेको मामलो आहे कमीशन इंतजामिया जी नज़र में आहे। उन जे समूरे जेको आहे मामले खे कमीशन इंतजामिया ॾिसी रही आहे। जी।